जे गरीब मिस्किन आहियूं त इन्हे जो इहो मक़सद त नाहे त असांजी का इज़त ई कान्हे त जेको अचे सो असांखे बेइज़तो कयूं वञे। पहिरियों वली दादा असांखे घर मां तड़े कढियो, वरी हाणे घर में पूरे वञण जूं धमकियूं ॾेई थो वञे पियो। संभाले पंहिंजी इज़त नथा सघनि, वरी असां मूं था कसरूं कढनि, असांखे था बेइज़तो कनि, ॾोह बि असांजो था कनि। पुफी ॾाढो नाॾो ज़ारी आहे, ज़ारी। अमड़ ॾाढनि जे अॻियां ज़ारी आहे, पर मां भी भागन भरी आहियां, भागन भरी। जेकॾहिं तो उन्हनि जे आॾो ज़ोर लाथो न त पाण सां गॾु असांखे बि वेल में विझंदी आहे। जिथे ज़ोर न हले न उते तरीक़ो ई अलॻि इस्तेमालु करणो पवंदो आहे। इन्हे जन्नत जी मिठी प्यारी थी बरसणा वेही कुख में इन्हे जे कुनीअ मानीअ जी वारसियाणी थी ज़हर मिलाए पीआरींदीसां और कहियो गंदीसां। इएं सभु कुझु करण खां सुठो आहे त घर जी कुंड वठी वेही रहूं, किथे ईअं न थिए जो वरी अची वञूं कंहिं वेल में। चवंदा आहिनि त मिठी बि माट त मुठी बि माट, इन खां भलो आहे त माट करे वेही रहूं। अमड़ जेको न ज़ालिमनि जे अॻियां आवाज़ न उथारे उहो वॾो ज़ालिम आहे। भागन भरी हाणे ईअं कोन कंदी, इन्हनि ज़ालिमनि जे अॻियां कोन झुकंदी। मां हाणे इन्हनि सां चङी तरह पुॼींदसि। अॼु खां पोइ जेकॾहिं इन्हे जन्नत खे मां हीअं आङुरनि पंहिंजनि ते न नचायो न त मां भागन भरी न आहियां। पुफी हो तुंहिंजी सॼियुनि चालनि खे सम्झनि था, हाणे हो तोखे घर में पैर बि रखण कान ॾींदा। इन खां सुठो इन में अथई त इन ॻाल्हियुनि खे ख्वाब सम्झी विसारे छॾ। ओ अमड़े, इहे दरगुज़र करण वारियूं ऐं विसारण वारियूं औरतूं ई ॿियूं। मां भागन भरी आहियां, भागन भरी। जन्नत खे बेवकूफ़ करण मुंहिंजे खॿे हथ जो कमाल आहे। हा वली दाद असांजी सोच खां बि वधीक कमीणो आहे। जेसि ताईं अरबेली हुननि जे हवाले न कंदासीं न त तुंहिंजे सोट जो को बि ॾस पतो न पवंदो। न बाबा न, मां वली दाद अॻियां कॾहिं बि हार न मञींदुसि हार। पुट, तूं त पंहिंजी ज़िद ते आई, पर थोरो सोच इन दिल ते छा गुज़री रहियो आहे। रुस्तम जे बग़ैर असांजा ॾींहं ऐं रातियूं कीअं पयूं गुज़रनि। चाची, रुस्तम जी जुदाईअ जो मातम हिन दिल में बि थी रहियो आहे जेतिरो तव्हांखे ॾुख आहे न ओतिरो मूंखे बि सदमो रचियो आहे। पर छो पुट तूं ज़िद ते आई? जेकॾहिं अरबेली असां उन्हनि जे हवाले कई न तॾहिं बि हू सौट जो ॾस कोन ॾींदा, न ई वरी सौट असांजे हवाले कंदा। हाँ चाची, रबो सही पियो चवे। उन्हनि ज़ालिमनि जॾहिं पंहिंजी भेण जी इज़त न रखी, मूंखे ॿ चकर पंहिंजे घर मां धिका ॾेई कढी छॾियो। ना उमेद थी उन्हनि जे घर मां रोईंदे रोईंदे निकिरी आयसि। मूं मथां ई जॾहिं उन्हनि खे रहम न आयो त रुस्तम जे मथां रहम छा कंदा ऐं कीअं कंदा रबूअ जी ज़बान ते एतबार। छॾ चाची, तूं रबूअ खे आज़ाद कर। हाणे तो छा सोचियो आहे? बाबा, मां सिर्फ़ इन परेशानी में आहियां त सौट ज़िंदा भी आहे या हुनखे मारे छॾियो। सिर्फ़ रुगो इहा पक्की ख़बर पए त पोइ मां उन हिसाब सां कदम खणा। बाबा, इहा ॻाल्हि मां तोखे सुभाणे पुछी आणे ॾींदसि। एतबार त न आहे मूंखे पंहिंजे ॿाहिरनि ते, पर पोइ बि मां कोशिश कंदसि। का भी ख़बर कोन थी पई सौट जो वली दाद वारनि छा कयो। अलाए ज़िंदा भी आहे या मारे छॾियो। रबू, जेकॾहिं तव्हांखे ॿी जाइ ते शक हुजे त उते भी पुलिस खां छापो हणायूं। पुलिस त तव्हांजे चवण खां पोइ थोरी घणी चुरपुर में आई आहे, पर जेसी ताईं असांखे पक्का सबूत कोन था मिलनि तेसी ताईं असीं वली दाद जो कुछ भी नथा बिगाड़े सघूं।
एफआईआर कटियल आहे तॾहिं बि उन्हनि खे गिरफ़्तार कोन था कनि। कीअं गिरफ़्तार कंदा रबू? वलीदाद सूबेदार खे नोट खाराए हुनजो मुंहुं बंदि करे छॾियो आहे। किथे ईअं त न आहे वलीदाद वारनि रुस्तम खे दरिया पार कराए पंहिंजे मासातनि वटि क़ैद करे छॾियो आहे। हबीब इते थो अचे पियो ओॾां सौट खे कंहिं वटि क़ैद कंदा? उनजो पीउ त ओॾां आहे न। न जबल न, मूंखे कोन थो लॻे। बाक़ी तुंहिंजो शक कंहिं तरफ़ आहे? उते बि पुलिस जो छापो हणायो? सौट खे उन्हनि ज़ालमनि ज़िंदा कोन छॾियो हूंदो। असुल हक़ीक़त जी तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं असां मौला दाद खे ॿधी खणी ईंदासीं। मौला दाद जे सिर लाइ वली दाद पंहिंजो सिर बि ॾेई छॾींदो। पोइ देर न कर रबू, मौला दाद खे ॿधी खणी अचूं। तूं छा थो सम्झी जबल त मां कोशिश में न आहियां? सिर्फ़ हिकु चकर इहो मौला दाद साम्हूं अची वञे न, उनखे ॿधी हिकु खणी ईंदासीं। नसीबन ही कहड़ा रंग रचाया, नसीबन ही कहड़ा रंग रचाया, वेछावधी व्या पहजा परावा, पहजा परावा, पहजा परावा, पहजा परावा, पहजा परावा। चरियो नथी जबल, चरियो नथी। तूं जे मथां ज़ोर इन जे करे था कयूं त तो जहिड़ो चूड़ो सेबतो छोकिरो असांखे ॿियो न मिलंदो, ऐं नको वरी तोखे अछा जहिड़ा चूड़ा सेबता मिट मिलंदा। सत भिराई सत निभाइनि सुधो तो ता घोर वञे। असांजे अरबेली में कहिड़ी कमी आहे जो तू इनकार तो करी? कमी अरबेली में ना है, अरबेली मुझे दिल ते छाइजी वई आहे। पर के छॾे, जॾहिं छोकरी वणी वई थी त पोइ बहानो छाजो? बहानो कोन थो कयां, तव्हां मुंहिंजे दोस्त रबू सां रिश्ते जी हा करे वेठा हो ऐं मूंखे मुनासिब नथो लॻे त मां उन जी छोकिरी में अखियूं विझां जेका पहिरियां ई मुंहिंजे दोस्त जी पसंदि हुजे। दूर भटार जो कसम अच्छा रबो अच्छा हाई ना है कई, अच्छा के पनाह ॾेई घर में विहारे हाणे वई चवनि था त रिश्तो ने। हाणे तूं ॿुधा इहा अच्छा मिसकीन सां ॾाढा ई न आहे। हू तव्हां सां ॾाढो कोन पियो करे, सीने मथां बंदूक रखी रिश्तो तो घुरे ऐं तू चई तो त ॾाढो नथो करे। मां तव्हां सां वाइदो थो कयां, रबू खे तव्हां सां ॾाढो करणु कोन ॾींदुसि। पक्को पक्को वाइदो? हा। ऐं तूं छो ते असांखे कॾहिं जवाब ॾींदे? रबूअ खे अचण ॾियो, हुन सां सलाह करे पोइ सोचे मां तव्हांखे जवाबु ॾींदुसि।
तोसां त ज़िंदगी गुज़ारण जो वचन कयो आहे, तोतां तां घोर वञा, तोखे क़त्ल छो कंदसि? तू मने जाना मने, पर मां जेको अॼु हिन छोकिरे में ॾिठो आहे न, मूंखे पूरी पक थी वई आहे त हिन जे मथां कंहिं साए जो असर आहे। सायो? हा उहो ती कंहिं जिनड़ीअ जो असर अथसि। नादी न, इहे नथो थी सघे। छो नथो थी सघे पियो? तव्हां दुनिया खां ॾाढा आहियो, पर जिन इहो कोन था ॾिसनि पिया। तू चिटाई ॾिस छोकिरे मौला दादा खे। जेकॾहिं तूं सची आहीं न त मूंखे जल्दी ॿुधाए, हाणे असांखे छा करणु घुरिजे? सभ खां पहिरियों त इन ॻाल्हि जी ख़बर मौला दादा खे न पए। ख़बर? छो? सफ़ा का बेवकूफ़ आहे। हिन महिल जिनड़ीअ पाण खे लिकायो आहे मौला दादा खे। हाणे जे तूं उनखे ज़ाहिर कंदी आहे त उहा तोखे छॾे ॾींदी। काटो भञंदई काटो। हाणे त असां लाइ मसइलो थी वियो। मसइलो त आहे, पर तूं ख़ौफ़ न करे, दिलि चाहे करे, इन जो हल बि आहे। चवंदा आहिनि त इन जो इलाज ई न हूंदो। घणा ई पाड़ा आहिनि। इन जिनड़ीअ खे ईअं भॼाए कढंदा ॼण को आई न हुई हिन घर में। पोइ यदि मूं मथां हिकिड़ी त भलाई कर कि अहिड़े पाड़े जो ॾस पतो त ॾे। इहो त सही आहे, पर भली दादो इन ॻाल्हि खे कोन मञे। बसि उनखे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे। ओ अधी, सभ खां पहिरियों तूं मौला दादा खे हुसैन शाह जे दरगाह ते वठी वञ। पोइ वेही ॾिस त कीअं थो छोकिरे जे अंदर खे आराम पहुचे। जेतिरो थी सघई न जल्दी इहो कमु कर। ईअं न थिए त मौला दादा सुभाणे तुंहिंजो अदब बि विञाए वेही रही। ठीकु आहे मुराद, बहाल खान जे चइनी तरफ़नि खां रहंदड़ उन जे वफ़ादारनि खे सभ खां पहिरीं ख़तम करणो आहे। कमाल खां पोइ हाणे अकबर जो वारो आहे। अकबर खां पोइ जानू जिन जो वारो आहे। जंहिं मूंखे धोखे सां क़ैद करायो। शेर खान, मुंहिंजी सलाह मञो, जल्दबाज़ी न कयो। कुझु ॾींहं सब्र कयो, जीअं उन्हनि जो ख़्याल ॿिए तरफ़ थिए। न मुराद, न। सलाह ॾियण जी महिरबानी। हाणे मां सब्र कॾहिं बि न कंदुसि जेसीं ताईं नए सिज सां गॾु बहाल खान के नओ ज़ख़्म न ॾींदुसि। न मुराद, मुंहिंजे दिलि खे सुकून न मिलंदो। शेर खान, तोखे मूं मौत जो मुंहं में बचायो आहे। हर चकर क़िस्मत तुंहिंजो साथ न ॾींदी। ज़ालिमनि जो क़िस्मत साथ ॾे थी त पोइ मुंहिंजो साथ छो न ॾींदी? ज़ालिमनि खे कुदरत वारे ड्रिघो रसो ॾिनो आहे। उन ड्रिघे रसे खे कचण जे लाइ कुदरत वारो कंहिं न कंहिंखे हिम्मत ज़रूर ॾींदो। जेकॾहिं असां सभु ज़ालिमनि जे ख़ौफ़ खां
चुप करे वेही रहूं ऐं उन्हनि जो ज़ुल्म सहंदा रहूं त पोइ के न के तरीक़े सां मुराद असां बि ज़ालिम सरबाज़ी ज़ुल्म खिलाफ़ आवाज़ उठाइण मज़लूम जी निशानी आहे मुराद। अॼु मां उन्हनि ज़ालिमनि जे साम्हूं बीठो आहियां अड़े तूं मुंहिंजी हिम्मत वधाइण बजाए मूंखे रोकी थो। मां तव्हांखे रोकियां कोन थो ज़ालिमनि जी चालुनि खां तव्हांखे होशियार पियो कयां किथे उन्हनि जे विछायल ॻार में फांसी न पओ। मां हाणे बहावल ख़ान जी हर मक्कारीअ खां चङी तरह वाक़िफ़ थी चुको आहियां। बस हाणे तूं दुआ कर बहावल ख़ान सां गॾु उन जे शार्तनि खे बि ख़तम करे छॾियां। इहा ई मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश आहे। उन खां पोइ जेकॾहिं मूंखे मौत बि आयो न त मां सुकून सां मौत खे पंहिंजे सीने सां लाहे मानी खाई वठ। भागन भरी सही पई चवी को चक्कर मौलादात सां आहे जरूर। हाणे तो पूरी पक थी वई शक जी त का गुंजाइश ही काने। अजय चाहे मानी वापस खणी वरी छा थियो? मूंखे बुख न या बेवकूफी या बेवकूफी हिक वाहियात छोरीअ जे करे न न मां पंहिंजी हरफेली जे खिलाफ अहिड़ा लफ़्ज़ ॿुधणु पसंदि न कंदुसि। ॿियो हुन जे खिलाफ कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमाल कया? जेका औरत वनवाह मां भॼी वञे मुंहिंजी नज़र में त उहा औरत